पासे अपडेट कंदा हलूं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पोरियत ठारू शोरो कतल केस जी जवाबदारन जी ज़मानत रद्द करे छड़ी आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फरार थी विया आहिनि। अदालत जवाबदारन सैयद फरमान शाह, शाह मोहम्मद शाह, शिजान शाह और रिजवान अली शाह की ज़मानत रद्द करे छड़ी आहे, जॾहिं त ज़मानत रद्द थियण खां पोइ जवाबदार अदालत में फरार थी विया आहिनि। ख़बर शेयर पिया कयूं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पोरियत ठारू शोरो कतल केस के जवाबदारन की ज़मानत रद्द करे छड़ी है, जॾहिं त जवाबदार अदालत में फरार थी विया आहिनि। अदालत जवाबदारन सैयद फरमान शाह, शाह मोहम्मद शाह, शिजान शाह और रिजवान शाह की ज़मानत रद्द करे छड़ी है। तफ़सील वठंदासीं हैदराबाद में नसीर चन्ना का। नसीर आगाह कजो, छा तफ़सील है? जी बिल्कुल बिशारत। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पोरियत ठारू शोरो कतल केस के चइनी जवाबदारन की ज़मानत जी जी नसीर आगाह कजो, छा अपडेट्स हैं? नाज़रीन, असो नसीर से राब्तो बहाल न थी सघियो आहे। अमां ताईं ख़बर पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पोरियत ठारू शोरो कतल केस के जवाबदारन की ज़मानत रद्द करे छड़ी है। असां कोशिश कंदासीं नसीर चन्ना का अपडेट्स वठूं, अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। अदालत जवाबदारन सैयद फरमान शाह, शाह मोहम्मद शाह, शिजान शाह और रिजवान शाह की ज़मानत रद्द करे छड़ी है।